कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अहम इजलास थियो, जंहिंमें शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 46वीं वरसीअ जे हवाले सां इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन इजलास में वीडियो लिंक ते शिरकत कई, जॾहिं त MPA जमील सूमरो ऐं सुहेल अनवर सियाल बि वीडियो लिंक ते इजलास में शरीक थिया। निसार अहमद खोड़ो, सूबाई वज़ीरनि में सैयद नासिर हुसैन शाह, सईद गनी, अली हसन ज़रदारी, सूबाई असेंबली मेंबर निदा खोड़ो, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमन बि इजलास में शिरकत कई। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे ख़राज तहसीन पेश कंदे खेसि इस्लामी दुनिया जो हिकु अज़ीम अॻवान क़रार ॾिनो। हुन चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत हिकु वॾो अलमियो हो। पाकिस्तान जी जमहूरियत, परॾेही पॉलिसी ऐं मुआशी सुधारनि में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जूं ख़िदमतूं बेमिसाल आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 46वीं वरसी शानदार ऐं बावकार अंदाज़ में मल्हाईंदी। पीपल्स पार्टी जे सूबाई असेंबली जे मेंबरनि ऐं लाड़काणे जे डिवीज़नल इंतज़ामिया वॾे वज़ीर खे वीडियो लिंक ज़रिए सालगिरह जे तयारियुनि बाबति आगाह कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हिदायत कई त पार्किंग जा ख़ासि इंतज़ाम कया वञनि ऐं आसान आमदरफ़्त लाइ अलॻि अलॻि अच ऐं वञ जा रस्ता ठाहिया वञनि। हुन शिरकत कंदड़ लाइ पीअण जे पाणी, टॉयलेट ऐं ॿियनि ज़रूरती सहूलियतुनि जी मुनासिब इंतज़ामनि जी ज़रूरत ते पिणु ज़ोर ॾिनो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तक़रीब जे सिक्योरिटी इंतज़ामनि जो पिणु जाइज़ो वरितो। हुन अख़्तियारनि खे हिदायत कई त अमन अमान बरक़रार रखण ऐं सभिनी शिरकत कंदड़नि जी हिफ़ाज़त खे यक़ीनी बणाइण लाइ सख़्तु सिक्योरिटी उपाउ वरिता वञनि।